दोस्तों अब्दुल शकूर सिकंदर चाचड़ नाले हिकिड़े सुवाल कयो आहे त जेकॾहिं मीलाद शरीफ़ इहो आहे त मतिलबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुन में साराह कई वञे, हुन जा मौजज़ा बयानु कया वञनि। जेकॾहिं तव्हां इहो क़ुर शरीफ़ मां साबित करे ॾींदव त मां तव्हांजी बैयत कंदुसि। मुंहिंजा अदा तो मुंहिंजी बैयत न कर, पर मां क़ुर शरीफ़ मां तोखे ॿुधायां थो। अल्लाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में इरशाद फरमायो आहे, अम्मा बिनिअमत रब्बिका फहदिस, ए मुंहिंजा हबीब पंहिंजे रब जी नेमत ते ख़ूब चर्चो कर, ख़ूब ख़ुशी कर। ऐं ॿी जाते अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। ए मुंहिंजा महबूबतूं फरमाए त अल्लाह जे फज़ल ऐं उनजी रहमत ते, पोइ इन्हनि ॿिन्ही मां जेका बि थिए रहमत या फज़ुल थिए उन्हनि ॿिन्ही ते जुगाए त ख़ुशी कनि। इहो ख़ुशी करणु तव्हांजे लाइ भलो आहे जेको तव्हां गॾु कयो था। इन मां साफ़ ज़ाहिर थियो अल्लाह जो फज़ुल जॾहिं थिए, उनजी नेमत थिए, उनजी रहमत थिए, उन मथां ख़ुशी कजे। अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे। रहमत छा आहे? अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए मुंहिंजा हबीब असां तोखे रहमत बनाए मोकिलियो आहे समूरनि जहाननि जे लाइ। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी तरफ़ रहमत थी अचनि त अल्लाह जे हुकुम मुताबिक़ असांखे ख़ुशी करणु घुरिजे। ख़ुशी कयूं त इन में अल्लाह तबारक व तआला बि राज़ी थींदो, असांजे मथां फज़ुल बि फरमाईंदो। इहो इन जो जवाबु आहे। हाणे बैयत तुंहिंजी ज़रूरत कोन्हे का, बसि उहो कलमो पढ़ी तूं मुस्लमान थी त बसि काफ़ी आहे तुंहिंजे लाइ।